दोस्तों असां अॼु आया आहियूं दरियाए सिंध जे किनारे ते न। हीअ मुंहिंजी बैक साइड में तव्हां ॾिसंदो कि तव्हांखे जेको पाणी नज़र अची रहियो आहे इहो दरियाए सिंध आहे जेको गुज़री रहियो आहे हितां खां। ऐं असां आहियूं सोंडा जे एरिया में। सोंडा ठटे ज़िले खां इहे ठटे शहर खां 50 किलोमीटर हैदराबाद साइड ते आहे ऐं तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत जेको एरिया चइजे, छो जो हीअ जाबलू पट्टी आहे। त जाबलू पट्टी हुजण जे करे अॼुकल्ह बरसाति जी मौसम आहे ऐं बरसाति जे मौसम में हीअ सॼी एरिया जेका आहे उहा सरसब्ज़ थी वई आहे, साई थी वई आहे। हीअ तमामु ख़ूबसूरत जेके एरिया चइजनि या घुमण जूं पॉइंटूं जेकॾहिं चइजनि, सिंध सॼी घुमण जहिड़ी आहे पर सिंध जो हीअ एरिया बि तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु हसीन नज़र अची रहियो आहे। छो जो तव्हां ॾिसो त हिते रुगो सावक ई सावक, ग्रीनरी ग्रीनरी तव्हांखे नज़र ईंदी। हीअ तमामु ख़ूबसूरत एरिया आहे। ऐं मुंहिंजी बैक साइड में ही सोंडा जो हिकिड़ो पुराणो क़ब्रिस्तान बि आहे ऐं तारीख़ी क़ब्रिस्तान आहे। यकीनन हिन इलाइक़े में काफ़ी वॾो क़ब्रिस्तान आहे, जीअं मकली जो वॾो क़ब्रिस्तान आहे हीअं हिन इलाइक़े में बि काफ़ी वॾो क़ब्रिस्तान आहे ऐं मुग़लनि जे दौर जो, अरगुननि तुर्खाननि जे दौर जो आहे, पुराणो क़ब्रिस्तान आहे। पर हीअ जेको एरिया आहे तमामु ख़ूबसूरत एरिया आहे, तमामु घुमण जहिड़ो एरिया आहे। ऐं तव्हांखे पंहिंजे मोबाइल जी ऐं ॿिए कैमरा सां तव्हांखे हीअ सॼो एरिया ॾेखारियां थो। तमामु ख़ूबसूरत ऐं वणंदड़, सम्झो त दिलि लुभाईंदड़ एरिया आहे ऐं ॾिसंदो त तव्हांखे तमामु काफ़ी मज़ो ईंदो। ऐं काफ़ी सारनि दोस्तनि खे सजेस्ट कंदुसि जेके ख़ासि करे हिन इलाइक़े जे वेझो आहिनि, ठटे सां तालुक़ु रखनि था, बदीन आहे, थरपारकर आहे, कराची आहे या ॿियनि इलाइक़नि सां, हैदराबाद आहे, टनो मन खान आहे। हिननि दोस्तनि खे घुरिजे त हीअ अचनि हिते अची घुमनि। सिंध जे ॿियनि इलाइक़नि जा दोस्त बि अची घुमी सघनि था। तमामु ख़ूबसूरत पॉइंट आहे छो जो हिन इलाइक़े जे बिल्कुलु साम्हूं ई कींजर ढंढ बि आहे। कींजर तमामु मशहूरु ढंढ आहे, घुमण जहिड़ी आहे, उहा बि तव्हांखे करे ॾेखारींदुसि। ऐं गॾोगॾु मकली आहे, हीअ सोंडा एरिया आहे ऐं ॿिया अहिड़ा ख़ूबसूरत तमामु घणा महाग आहिनि हिते सिंध जा जेके घुमण जे लाइ हीअं अची घुमजनि ऐं हिते ॾिसिजे। हिन मौसम में तमामु घणो